तव्हांखे आख़िरी चकर छोकिरीअ सां मिलण जी इजाज़त ॾियां थो। जेकॾहिं छोकिरी तव्हां सां हलण जे लाइ राज़ी थिए थी त मूंखे को एतिराज़ कोन्हे को। जेकर छोकिरी तव्हां सां हलण जे लाइ राज़ी नथी थिए त पोइ मां तव्हांजे साम्हूं छोकिरीअ जी रज़ामंदी पुछंदुसि। पोइ जेको छोकिरी इरादो ॾेखारियो उन ते अमल करण जा तव्हां पाबंद आहियो ऐं पोइ तव्हांजे लाइ ॻाल्हियुनि जा सभु दरवाज़ा बंदि हूंदा। छोकिरीअ मथां मां का बि ज़ोर ज़बरदस्ती हलण कोन ॾींदुसि। ठीकु आहे अकबर खान, जीअं तव्हां चाहियो था ईअं ई थींदो। सिर्फ़ु अॼोकी राति छोकिरी असां सां छॾी। थी सघे थो त असां हुनखे मुतमिन करण में कामयाब वञूं ऐं हू असां सां हलण लाइ राज़ी बि थी पवे। रज़ा, असां वॾी खून रेज़ी रोकण लाइ इहो कदम खणूं पिया। जेकर छोकिरी वापसि न हली न त उते वॾी रत जी रांदि खेॾी वेंदी। वारे तारा गोड़ तारा गंज थी वियो बाबा, बसि गंज थी वियो। बसि अॼोकी राति मूंखे पंहिंजे न्याणे सां मुलाक़ात करण ॾियो, मां हुनजी रज़ामंदी पुछां। ॻाल्हि मञी वेंदी बाबा। ठीकु आहे, राति जी मानी खां पोइ तव्हांखे छोकिरी सां मिलण ॾिनो वेंदो ऐं पोइ सुबुह जो तव्हांजे साम्हूं मां छोकिरी सां ॻाल्हाईंदुसि ऐं उनजी मर्ज़ीअ मुताबिक़ पंहिंजो फ़ैसिलो ॾींदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।